जे ॿियनि शहरनि जियां लाड़काणे में भी योम आशूर वारो ॾिहाड़ो इंतहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो, जिते करबला के शहीदनि के भरपूर नमूने सां भेटा पेश कई वई। उन सिलसिले में समूरे शहर में सबिलनि जा स्टॉल लगाइण खां अलावा न्याज़ लंगर पिण जारी रहियो, जॾहिं त शहर तोड़े भरपासे वारनि इलाइक़नि में सॼो ॾींहुं मजलिसूं बर्पा थियण समेत मातमी जुलूस बरामद थींदा रहिया, जंहिं सबबु सॼो ॾींहुं सॼे शहर में या हुसैन जूं सदाऊं गूंजंदियूं रहियूं। जॾहिं त मजमूई तौर ते शहर तोड़े आसपास वारनि इलाइक़नि मां 179 नंढा तोड़े वॾा मातमी जुलूस बरामद थिया, जेके पंहिंजी रिवायती रस्तनि खां थींदा पाकिस्तानी चौक झाड़ल छा इमाम बारगाह ते पहुता, जिते पहुचण बाद सीना ज़नी कंदे करबला के शहीदनि के भरपूर नमूने सां भेटा पेश कई वई। पाकिस्तानी चौक झाड़ल छा इमाम बारगाह ते सीना ज़नी करण बाद समूरा मातमी जुलूस नहर थी विया, जॾहिं त इन खां अलावा शहर तोड़े भरपासे वारनि इमाम बारगाहुनि में मजमूई तौर ते 181 मजलिसूं पढ़ियूं वयूं, ते पिण आलमन ऐं ज़ाकिरनि पारां करबला के वाक़े ते रोशनी विधी वई। जॾहिं त ॿिए पासे योम आशूर सबब सिक्योरिटीअ जा इंतहाई सख़्त इंतजाम कया विया हुआ। उन सिलसिले में शहर के दाख़िली तोड़े ख़ारिजी रस्तनि ते वॾा वॾा ट्राला बीहारे रस्तनि के मुकमल तौर ते बंद कयो वियो हो, जॾहिं त इमाम बारगाहुनि ॿाहिरां तोड़े मातमी जुलूस के गुज़रगाहनि वारनि रस्तनि ते CCTV कैमराऊं नस्ब कंदे SSP ऑफिस ऐं DIG ऑफिस में कंट्रोल रूम क़ाइमु कया विया हुआ, जितां सॼो ॾींहुं समूरे शहर के मॉनिटरिंग कयो वियो। जॾहिं त इमाम बारगाहनि ॿाहिरां तोड़े मातमी जुलूस के गुज़रगाहनि वारनि रिवायती रस्तनि ते पुलिस समेत रेंजर्स के एहलकारनि के पिण वॾी तादाद में मुक़रर कयो वियो हो। कैमरा टीम मुनवर भुट्टो ऐं जावेद जंजूटा सां गॾु अली गुरामाणी, सिंध TV न्यूज़, लाड़काणो।